रब साईं असांखे पैदा छो कयो? रब साईं असांखे हथ पैर जवानी अखियूं दिमाग़ अकुल छो ॾिनो? असांजे हिन ज़िंदगी जो बुनियादी मक़सद छा है? अॼु नंढड़े ॿार खां मासूम ॿार खां जेकॾहिं मां सवाल कयां त पुट तूं वॾो थी छा थींदे, त को ॿार चवंदो साईं मां डॉक्टर थींदुसि, को चवंदो मां इंजीनियर थींदुसि, को चवंदो मां डीसी थींदुसि, को चवंदो मां कमिश्नर थींदुसि, को चवंदो मां पायलट थींदुसि, को चवंदो मां पुलिस वारो थींदुसि, को चवंदो मां ज़मींदार थींदुसि, को चवंदो मां दुकानदार थींदुसि। अॼु ॿारनि खां पुछो त ॿारनि जे ज़बान ते इहे लफ़्ज़ आहिनि, वॾो थी मां हे थींदुसि, हे थींदुसि, हे थींदुसि, हे थींदुसि, हे थींदुसि। छा ॿार जे ज़हन में जेको ख़ाको आहे, अल्लाह इन जे लाइ असांखे पैदा कयो आहे। रब कुरान में तो फरमाए त वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। तो बंदो हीअ सॼी काइनात मां तव्हांजे लाइ पैदा कई थम। हे सिज तव्हांजे लाइ, हे चंड तव्हांजे लाइ, हे ज़मीन ऐं आसमान तव्हांजे लाइ, हे सर्दी हे गर्मी तव्हांजे लाइ, हे दरिया हे केनाल हे समंदर हे तव्हांजे लाइ, हे पूरी काइनात खे मां तव्हांजे लाइ बणायो थम। पर यादि रखिजो सॼी काइनात तव्हांजे लाइ आहे, तव्हां मां रब जे लाइ हो। सॼी काइनात रब तव्हांजे लाइ बणाई आहे ऐं तव्हांखे रब पंहिंजे लाइ बणायो आहे। अचो अॼु थोरो पंहिंजो इम्तिहान वठो। अचो अॼु थोरो पंहिंजो पाण खां पुछूं त सॼी काइनात रब असांजे लाइ बणाई, छा असां रब जे लाइ बणिया आहियूं? असांजी ज़िंदगी अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे मुताबिक़ थी गुज़रे या असांजी ज़िंदगी अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे उपतर थी गुज़रे? छड़ियो ॿियनि माण्हुनि खे, छड़ियो मुल्ला खे, मौलवी खे, पीर खे, फ़कीर खे, ज़ाकिर खे, ज़वार खे, छड़ियो बाबे खे, अम्मा खे, चाचे मामे खे। अॼु मुजरिम बि तव्हां पाण बणिजी वञो, मुनसिफ भी तहां पाण बणजो, जज भी पाण बणजो, वकील भी पाण बणजो, पंहिंजो कंध पंहिंजे गिरबान में विझो ऐं नौजवानो पंहिंजो पाण खां सवाल कयो, पंहिंजो पाण खां पुछो, पंहिंजी जरह कयो, पंहिंजो इम्तिहान वठो त अल्लाह असांखे पंहिंजे लाइ पैदा कयो हो। छा असांजी ज़िंदगी अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे मुताबिक़ थी गुज़रे या असांजी ज़िंदगी शैतान जे दग ते थी गुज़रे? पंहिंजो इम्तिहान वठो। असांजी फजर काथे आहे, असांजी ज़ुहर काथे आहे, असांजी असर मगरिब ऐं इशा काथे आहे? असां रोज़ो रखूं था, असां निमाज़ पढ़ूं था, असां हज कयूं था, असां ज़कात ॾियूं था, असां सच ॻाल्हायूं था। अब्बे अम्मा जे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब हुकुम कयो त माउ पीउ जे कदमनि में जन्नत अथव। छा असां साईं जन फरमायो अब्बे अम्मा माउ ऐं पीउ राज़ी अल्लाह राज़ी, माउ ऐं पीउ नाराज़ अल्लाह नाराज़। असांजो सॼो ॾींहुं निंड मां उथण खां वठी राति जो सुम्हण ताईं पंहिंजे माउ पीउ सां रवैयो कहिड़ो आहे? पीउ सां मां कीअं थो ॻाल्हायां, अम्मा सां कीअं थो ॻाल्हायां? जन्नत हासिल थो कयां या जन्नत खे लतूं थो हणां? इम्तिहान वठो पंहिंजो नौजवानो, पंहिंजो पाण खां पुछो, छॾियो ॿियनि माण्हुनि खे त तव्हांजी ज़िंदगी अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे मुताबिक़ थी गुज़रे या तव्हांजी ज़िंदगी अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे उपतर थी गुज़रे। अॼु मौलवी अब्दुल्ला बिरोही जे मरहूम जे गोठ जो है जलसो, सिर्फ इन जे लाइ
हिक फर्द भी अजियो वचन नहीं वाइदो करे उठे आलिमन जे बयानन के बुधण का पो तज का पो मां जिंदगी अल्लाह जे रसूल जे हुक्मन जे मुताबिक गुजारींदुस मां शैतान जे दगते न हलंदुस मां रब रहमान जे दगते हलंदुस अल्लाह जो कसम इन सजे जलसे जो खर्च सजायो थे विंदो आहे को जो वाइदो करे तो मां जिंदगी अल्लाह जे रसूल जे हुक्मन जे मुताबिक गुजारींदुस आहे को जो वाइदो करे तो मां नमाज पढ़ंदुस आहे को जो वाइदो करे तो मां रोजो रखंदुस आहे को जो वाइदो करे तो मां कूड़ न ॻाल्हाईंदुम नौजवानो तहां सां तो ॻाल्हायां आहे को जो वाइदो करे तो मां अज खां पोइ यारन जे करे दोस्तन जे करे ज़ाल जे करे अब्बे अम्मा जी दिल न ईज़ाईंदुस आहे को जो वाइदो करे अच्छा खणो मां ॾिसां कहिड़ा कहिड़ा वाइदो तो के जलसे जो खर्च सजायो मुझा मोहतरम दोस्त हिक है पंहिंजे नफ्स जी इस्लाह हिक है पंहिंजे ज़ात का इनकलाब जो आगाज हिक है पंहिंजे घर का इनकलाब जो आगाज हिक तो असांजी ज़ाती जिंदगी तबाह है हिक तो असांजे घर जी जिंदगी तबाह है हिक असांजी मुआशरती जिंदगी उहा भी तबाह है अज हालात ये हैं जो सिंध सबा झड़ी तबाही के किनारे ते है अज सिंध में गरीब मानू मरन पिया नौजवान भतारन खानन नवाबन जे हथों कुस्तन पिया अज नौजवान न्याणिन के गोलियों पयूं लगन अज न्याणिन जो इज्जतूं तार तार पयूं थियन अज हालत इहा है जो एडा असांजा हुक्मरान बदमस्त घोड़ा थी विया आहिनि जो पंहिंजे सीट जे घमंड में पंहिंजे सीट जे वॾाई ऐं तकबर में क़ुरान मजीद के गोली हणी करे क़ुरान मजीद के शहीद था कनि नवाब शाह वारो तव्हांखे ख़बर पई आहे त 4 ॾींहं पहिरियों क़ुरान मजीद के हिकिड़े MP गोली हई आहे ख़बर पई अथव न पई अथव अब खबर पई अथव न पई अथव जवाब ॾियो अलाह ज़बान ॻाल्हाइण जे लाइ ॾिनी आहे अब तव्हांखे ख़बर पई आहे न पई त MP क़ुरान मजीद के गोली हई आहे MP जे पीउ उन MP जो ताल्लुक कहिड़ी जमात सां आहे आस्ते ॻाल्हाइजो मतां ज़रदारी हाउस ताईं तव्हांजी वीडियो हली वञे मां ख़बर आहे न चाचा नवाब शाह में तो ॻाल्हायां ड्रिजो एडो था वॾेरनि खां बहुचारन खानन नवाबन को हे कुरान सामो पिया इन जे अध जेतिरो अल्लाह को ड्रिजो हा वक़्त जा वली बणिजी वञो हा ये वॾेरा आहिनि छा ये वॾेरा ये बहुचार ये नवाब आहिनि छा भाड़ जा तर आहिनि ॿियो छा आहिनि जिंदगी जा मालिक ये ओ चाचा ॿुधाए जिंदगी जा मालिक ये वडेरा भतार खान नवाब MNA MP या जिंदगी जो मालिक अल्लाह हो इनन वडेरन जा जिंदगी जो मालिक भी हो इनन जे बच्चन जा जिंदगी जो मालिक भी हो रिज़्क़ के रोज़ी जो इनन भतारन जे रिज़्क़ के रोज़ी जो मालिक भी अल्लाह हो त इनन गरीबन ऐं मिस्किनन जे भी बच्चन जे पेट पालण जो ज़िम्मो अल्लाह जे हथन में आ तहां चाहता समझो तो ये वडेरा भतार तहां के ता खाराइन ये केर थींदा इन खाराइण वारा ओ नवाब शाह वारो जेको अल्लाह कुत्तन ऐं कुत्तन जे बच्चन जो पेट पाले सके थो वो सागो ही रब तहां जे बच्चन जो भी पेट पाले सके थो जेकॾहिं को कुत्तो ऐं कुत्ती भी बुख ते नथा सुम्हनि तूं कीअं तो समझे त तुंहिंजो बच्चो बुख ते सुम्हंदो लेकिन पंहिंजनि पेरनि ते कुहाड़ा तहां पाण हया आहिनि दीन जे गद्दारन इस्लाम जे गद्दारन मस्जिद ऐं मदरसे ॾाढी पटके जे गद्दारन खे तहां अॻियां कयो आहे तहां कातिलन खे रहज़नन खे धरतीअ जे गद्दारन खे सिंध जे गद्दारन खे अॻियां कयो आहे पोइ तबाही न ईंदी त ॿियो छा थींदो सिंध लुटिजी वई सिंध लुटिजी वई सिंध लुटिजी सिंध खे तहां लुटियो आहे सिंध खे तहां भरियो आहे सिंध खे तबाह करण वारा असां पाण आहियूं ये भतार ये नवाब ये सरदार ये खान
असां जे करे न चाहियूं, सिंध जे करे न चाहे, ये असेंबली में कीअं पहुचंदा? सवाल ही पैदा कोन्हे। इन्हनि खे असेंबली में पुॼाइण वारा तव्हां ऐं असां आहियूं। पोइ रो छा ते था कयो? पोइ रड़ियूं छा ते था कयो? अॼु हालत इहा आहे। मस्जिद के हिकड़ी रात में सखर में चाचा सिंध में 29 मस्जिदन के बिल्डोज़र हणी शहीद कियो वियो। कराची में चाचा मस्जिद के बिल्डोज़र हणी शहीद कियो वियो। चाचा है मुझे कुरान के गोली हणी करे शहीद कियो वियो। कुरान के इन्हनि भोतारन खानन नवाबन ऐं सरदारन के इन जमात के वोट ॾियण वारा ॿुधो, क़यामत जे ॾींहुं कहिड़े मुंहं सां अल्लाह जो सामनो कंदव। इन्हनि मुजरिमनि खे इन पार्लियामेंट जो रस्तो ॾेखारण वारा तव्हां आहियो। ये मस्जिद जा कातिल, ये कुरान के शहीद करण वारा, इन्हनि खे ताक़त बख़्शण वारा तव्हां आहियो। इन्हनि खे वोट तव्हां ॾिना आहिनि, इन्हनि खे रस्तो तव्हां ॾेखारियो आहे। तव्हां असां मुजरिम आहियूं। तबाही जे किनारे ते सिंध खे असां पुॼायो आहे। मस्जिद खे बिल्डोज़र, कुरान खे गोलियूं, न्याणीअ जी इज़त खे लुटियो वियो। अॼु घोटकीअ में अॼु पुलिस वारो पंहिंजो पुट खणी SP ऑफिस जे ॿाहिरां रड़ियूं ऐं कीहूं कंदो रहियो आहे त मां 50,000 में पुट थो खपायां, को आहे त मुंहिंजो बच्चो मूंखां ख़रीद करे। सिंध जा जज़ीरा खपी विया, सिंध जा ॿेट खपी विया, सिंध जा वसीला खपी विया। अॼु हालत इहा है जो न्याणियुनि जी इज़तूं तार तार पियूं थियनि। अॼु हालत इहा है जो सिंध खे ॾांदारनि सां मेड़ियो पियो वञे। बेनज़ीर साहिबा जे ज़माने में नवाब शाह में घुमंदड़ वाठा जेका साइकिल ते कोन घुमी सघंदा हा, अॼु उहे लैंड क्रूज़रनि में ऐं महलनि में था घुमनि। इन्हनि इहो पैसो काॾो आंदो आहे? इहो इन्हनि जे पीउ ॾाॾे जो पैसो न आहे, इहो ग़रीबनि मिस्किननि हारनि ऐं मज़दूरनि ऐं मुंहिंजे सिंध जो पैसो आहे जेको इन्हनि सिंध जे हक़नि ते धाड़ो हयो आहे। मां कूड़ थो ॻाल्हायां? तव्हां नवाब शाह जा आहियो, मां नवाब शाह में तकीर पियो कयां। बेनज़ीर साहिबा जे ज़माने में जेका साइकिलुनि ते घुमंदा हा, अॼु उहे लैंड क्रूज़रनि ते घुमनि था या नथा घुमनि? काॾो आंदो आहे इन्हनि पैसो? इन्हनि जे पीउ जो पैसो, इन्हनि जे बाबे ॾाॾे जो पैसो आहे। इहो सिंध जो ग़रीबनि मिस्किननि हारनि ऐं मज़दूरनि जो पैसो आहे। तोखे ख़बर आहे चाचा तुझे नवाब शाह जे अस्पतालुनि जो छा हाल आहे? इलाज मिले तो नवाब शाह जे अस्पतालुनि में? जवाब ॾियो। अबा मिले तो कूड़ न ॻाल्हायो, मिले तो ॿुधायो। मिले तो नवाब शाह में? ॿुधायो बाबा, इलाज मिले तो? का दवा मिले थी? यार मता मिलंदी हुजे, कूड़ न ॻाल्हायो, सच ॻाल्हायो। मता इलाज थींदो हुजे, मता ऑपरेशन मुफ्त में थींदी हुजे। तव्हांखे ख़बर आहे चाचा, रुगो तव्हांजे नवाब शाह में हिक साल में नवाब शाह जे रुगो हिकड़ी अस्पताल जेका डिस्ट्रिक्ट जी अस्पताल आहे, नवाब शाह जे अस्पताल में, वो मौली साहब ॿुध, नवाब शाह जे अस्पताल के हिक साल में हर साल 5 अरब 75 करोड़ 31 लख 2000 रुपया था ॾियनि त ग़रीबनि खे दवाऊं ॾियो। 5 अरब 75 करोड़ 31 लख 2000 रुपया नवाब शाह जे अस्पताल के हर साल था मिलनि। माना तक़रीबन 6 अरब रुपया ग़रीबनि जे मिस्कीननि जे इलाज ऐं मुआलजे जे लाइ था मिलनि। अॼु बि हितो ग़रीब ऐं मिस्कीन जो जनाज़ो अस्पताल मां थो निकिरे त सरकारी एम्बुलेंस नथी मिले ऐं सरदारी साहब जे न्याणीअ जो मिलियूं इलाज कराइण जे लाइ हेलीकॉप्टरनि में सफ़र थियूं कनि। इहे इन्हनि जे वॾनि जो पैसो कोन्हे, इहो नवाब शाह जे ग़रीबनि मिस्किननि हारनि ऐं मज़दूरनि जो पैसो आहे। सिंध खे तबाही ते असां पुॼाए, तबाही जा ज़िम्मेदार असां आहियूं। अॼु हालत इहा आहे। मां पहिरियों बि वठनि जलसनि में चयो अथमि त न्याणी कराची में पंहिंजे पीउ खे खणी वई NICVD दिल जे अस्पताल में, हार्ट अटैक पियल हो। डॉक्टरनि चयो त बाईपास थींदी। नौजवान न्याणी खणी वई, ओ न्याणियुनि वारो दिल ते हथ रखी, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, दिल ते हथ रखी। नौजवान न्याणी पीउ खणी वई अस्पताल, हार्ट अटैक पियल हो, ऑपरेशन थींदी।
डॉक्टर चो 2 महीननि ताईं ऑपरेशन जो टाइम कोन्हे। चई मुंहिंजो बाबो मरे थो, 2 महीननि ताईं चेहरो रहंदो त इलाज थींदो न, मरंदो त करो ख़ुदा जे वास्ते ऑपरेशन कयो। चो बाईपास थींदी, चई अल्लाह जे वास्ते कयो। न्याणी क्यों कंदी रही? चो 2 महीननि ताईं 3 महीननि ताईं टाइम न आहे। 2-3 महीननि खां पोइ अचां जॾहिं इलाज कया न्याणी त डॉक्टरनि जे हिकिड़े ऑफिसर हुन न्याणी खे चयो इहो प्रोग्राम टीवीअ ते हलियो आहे चाचा, टीवीअ ते हलियो आहे। डॉक्टरनि जे इंचार्ज चयो हली आ, ओॾे कुंड ते न्याणी खे वठी वियो। पीउ जो इलाज? चई हा इलाज थी कराइण चाहियां। पीउ जो ऑपरेशन कराइण थी चाहे? चई हा। बाबे जो ऑपरेशन कराइण थी चाहियां। पीउ बचाइण थी चाहे? चई हा बाबो बचाइण थी चाहियां। उन डॉक्टरनि जे ऑफिसर सरकारी अस्पताल में उन न्याणीअ खे चयो पोइ शर्त आहे पंहिंजी इज़त असांजे हवाले कर, असांखे पंहिंजी इज़त सां खेॾण ॾे, पोइ तुंहिंजे पीउ जो ऑपरेशन कंदासीं। माइक ते थो ॻाल्हायां, मोबाइलियूं भरजनि थियूं। चाचा क्या मचनी या न्याणी तोखे मूंखे गिचीअ खां पकड़ींदी त इन्हनि ज़ालिमनि खे वोट असां ॾेई करे ऐवान ते मोकिलियो होसीं। इहे दीन जा दुश्मन आहिनि, इस्लाम जा दुश्मन आहिनि, मस्जिद जा दुश्मन आहिनि, ॾाड़ीअ पटके जा दुश्मन आहिनि, न्याणियुनि जे इज़तुनि जा दुश्मन आहिनि। सिंध जा, सिंध जे जज़ीरनि जा, सिंध जे बेटनि जा, सिंध जे वसीलनि जा दुश्मन आहिनि। ऐं इंशाअल्लाह इन्हनि सां हिसाब जमीयत उलमा इस्लाम चाहे जोधा जवान बराबर कंदा। हालत यह है जो मां बजी पहिरियां आवाज उथारियो 40,000 मास्तरनि जो नौकरियूं आयूं आहिनि। घणियूं चाचा? घणियूं? 40,000 हिकिड़े सूबे में, सॼे मुल्क में न, सिंध में 40,000 मास्तरनि जूं नौकरियूं आयूं आहिनि। मां आवाज़ उथारियो त तव्हां ॿियाई छो था कयो? माण्हुनि सां अलॻि अलॻि मामिलो छो था कयो? छा कयो अथऊं चाचा ख़बर अथई? 40,000 नौकरियुनि में हार्ड एरिया ठाहियो अथऊं। हार्ड वज़ीर साहब जो एरिया, मुशीर साहब जो एरिया, सेक्रेटरी साहब जो एरिया, फलाणे वाठे जो, फलाणे वाठे जो, फलाणे वाठे जो। उतां 100 मां जेको 33 नंबर नौजवान खणंदो उहो पास। हार्ड एरिया मां रुगो सॼी सिंध हार्ड एरिया न आहे, वाठनि जा इलाइक़ा हार्ड एरिया आहिनि। 33 नंबर ते नौजवान किनो 100 मां 33। ऐं उन खां पोइ छा कयो अथऊं? हिंदू, सिख, ईसाई, पारसी, अक़लियत वारे खे 45-50 नंबरनि ते पास। न्याणी 50 नंबरनि ते पास। ऐं बाक़ी सॼे सिंध जा नौजवान 55 नंबरनि ते, 55 नंबरनि ते। 3 कैटेगरियूं। छो? तव्हांजे पीउ जी बादशाही आहे। तव्हां थींदा केरु आहियो? ऐं जॾहिं मां जवाबु घुरियो मिनिस्टर साहब खां, मुंहिंजो यार आहे, मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजी तकरीर जो नक़ुल करण जी कोशिशि पई कई, करे कोन सघियो। मां पंहिंजे दोस्त सरदार शाह खे तो चवां त तकरीर सिखणी ने त मां वटि हली आ, महीनो खनि मां सां गॾु रह, वाह जी तकरीर सेखारींदोमांइ। मां तोखां तकरीर जी नक़ल करण कोन पुछी ही, मां तोखां इहो सवाल कयो हो त हार्ड एरिया छो? मां तोखां इहो सवाल कयो हो त हिंदुनि खे 45 नंबर छो, न्याणियुनि खे 50 नंबर छो, बाकी मुसलमाननि खे 55 नंबर छो? सॼी सिंध बराबर आहे। सभिनी खे बराबरी जे बुनियादनि ते तव्हांखे नौकरियूं ॾियणियूं पवंदियूं। जेकॾहिं न ॾींदव त हे ॾिसो, तव्हांजे नवाब शाह में बीठो हा, लारकाने में न आहियां बीठो, लारकाने में बि हे अल्लाह जे मदद सां, नौजवाननि जे ताक़त सां तव्हांजी तदावेड़ कंदासीं त नवाब शाह में बि अल्लाह जे मदद सां तव्हांजी तदावेड़ कंदासीं। ऐं बिलावल साहब, बिलावल साहब, ओ बिलावल साहब, तुझे वालिद जे नगरी में तो क्या चैलेंज करे रहे हो? हाँ, तुझे वालिद जे नगरी में तो क्या चैलेंज करे रहे हो? हाँ, 27 दिसंबर ते तुम भी जियालन के गड़ी खुदा बख्श भुट्टे सड़ियो आ। मां 1 महीनो पहिरियों 27 नवंबर ते
सिंध के लारकाने सड़ियो फैसलो 27 नवंबर ऐं 27 दिसंबर जो ॾींहुं कंदो त सिंध तोसां गॾु या सिंध ख़ालिद महमूद सुमरे जे खून सां गॾु बिलावल साहब तुझे नवाब शाह में तो के चैलेंज पे कया बुद्ध माके खबर पईया तो तू हल्का गोलींदो तो वरते सिंध में काथों इलेक्शन विढ़ा लारकाने सां गॾु हिकिड़ो हल्को ॿियो टियों चौथों गोलींदो तो वरते केमल कंबर वारन के तो चई त तहां ॾे ईंदुमि केमल लिहारी वारन के तो चई त तहां ॾे ईंदुमि केमल नवाब शाह वारन के तो चई त तहां ॾे ईंदुमि केमल हो टंडिया लहयार वारन के चई तो त तहां ॾे ईंदुमि बिलावल साहब अज तो के नवाब शाह मां चैलेंज तो कया छॾ चइन पंजन हलकन के हिकिड़ो हल्को लारकानो जितां तू ऐं मां इलेक्शन विड़ियासे रुगो हिकिड़े हल्के ते भी मां भी मुकाबले में भी हम फैसला लारकाने जवाब ते छड़ींदासे त तोसां गॾु या शहीद ख़ालिद महमूद सुमरे जे खून सां गॾु इंशाअल्लाह अल्लाह जे मदद से इन सिंध के बागुन के वातन में आजाद कराइंदा से गरीबन मिस्किनन हारिन मजदूरन के उनन जो हक ॾियारींदा से न्याणी सां इंसाफ कराइंदा से नाज़िम चोखे सां इंसाफ कराइंदा से जज़ीरा बेटा वसीला वापस कंदा से कुरान के गोली हण वारन सां हिसाब बराबर कंदा से त इंशाअल्लाह सिंध जे इंच इंच जी चौकीदारी सां गॾो गुणा विझी कोटा ते न नौकरियों गरीबन मिस्किनन हारिन ऐं मजदूरन जे पुटन जे हवाले कंदासे मां तहांखे दावत थो ॾियां त जमीयत जा बाह बेली थियो जमीयत सां गॾु बि हो त सिंध जी तक़दीर खे तब्दील कयूं मूंसां गॾु बीहण जे लाइ तयारु आहियो इलेक्शन जे ॾींहुं मां विसरी त न वेंदोमांव मुंहिंजो मौलवी इलेक्शन जे ॾींहुं विसरी त न वेंदो बाहिम्मत रहंदो इलेक्शन जे ॾींहुं ते केड़ा केड़ा रहंदा हथ खणो तमारे सां मुस्तकबिल तहां जो मुस्तकबिल गरीबन मिस्किनन हारिन मजदूरन जो मुस्तकबिल सिंध जो ऐं आखिर में तहां के दावत थो ॾियां 27 नवंबर छंछर जे ॾींहुं मंझंदि जो 1 बजे लारकाने में सिंध जे तारीख़ जो सभ खां वॾो जलसो थींदो मां लारकाने में कही तहां जे ॻोठ में तहां के दावत ॾियण आयो हां छा तहां सभु 27 नवंबर ते लारकाने पहुचंदो केड़ा केड़ा मुझी दावत कबूल था कयो जेका मुझी दावत कबूल था कयो हथ खणो तमारे सां तहां मो केड़ा केड़ा लारकाने ईंदा पक्को वाइदो कयो हथ खणो तमारे सां पो 27 नवंबर ते मां लारकाने में मंझंदि जो 1 बजे स्टेडियम में तहां जो मुंतज़िर रहंदुसि जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल बलाग।